अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साना पारां 25 अप्रैल 2026 ते लंडन में मुनक़िद थियल पहिरीं आलमी सिंधी डायस्पोरा कॉन्फ्रेंस जो पधरनामो जारी कयो वियो आहे। जारी कयल पधरनामे में साना पारां चयो वियो आहे त सिंध दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीबनि मां हिकु धरती आहे। उहा इंसानी तमदन जी अहिड़ी धरती आहे जंहिंजो फ़िक्री सक़ाफ़ती ऐं तारीख़ी विरसो सिंधू माथिरी खां जदीद दुनिया ताईं पखिड़ियल आहे। हज़ारे सालनि खां सिंधी क़ौम अमन, रवादारी, फ़िक्री आज़ादी, इंसानी वक़ार, गॾियल हमाहगी ऐं समाजी इंसाफ़ जहिड़नि आला क़दरनि जी अलमबरदार रही आहे जेके सिंधियत जे रूह में समायल आहिनि। अॼु जे दौर में लॾपलाण, तालीम, कारोबार ऐं आलमी मौक़नि सबबि सिंधी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं बरे आज़मनि में आबाद आहिनि। जाग्राफ़ियाई सरहदनि, ॿोलियुनि ऐं हालतुनि जे फ़र्क़ बावजूदि असां पंहिंजी गॾियल तारीख़, ॿोली, सक़ाफ़त, इख़लाक़ी क़दरनि ऐं क़ौमी सुञाणप जे बुनियाद ते हिक ॿिए सां जुड़ियल आहियूं। आलमी कॉन्फ्रेंस जे पधरनामे में चयो वियो आहे त सिंधी सुञाणप सिर्फ़ जाग्राफ़ियाई ऐं सियासी न पर हिकु गहरी तहज़ीबी, सक़ाफ़ती ऐं तारीख़ी सुञाणप आहे। उहा क़ौमी सरहदनि, समाजी फ़िरक़नि ऐं सियासी वाबस्तगियुनि खां मथां ई आहे। सिंधी ॿोली, तारीख़, तहज़ीब ऐं गॾियल शऊर में मज़बूती सां जुड़ियल आहे। साना पारां जारी कयल पधरनामे में वधीक चयो वियो आहे त असांजी आलमी सिंधी बिरादरी मुख़्तलिफ़ मज़हबनि, इलाइक़नि, नस्लनि ऐं समाजी पस मंज़रनि सबबि वधीक मज़बूत ऐं शाहूकार बणिजे थी। असां हर सिंधीअ जी बराबरी, इज़त ऐं बुनियादी इंसानी वक़ार खे तस्लीम करियूं था। जिन्स, नस्ल, मज़हब, इलाइक़े, समाजी हैसियत या ज़ाती सुञाणप जे बुनियाद ते हर क़िस्म जे इम्तियाज़, नफ़रत या नाइंसाफ़ी खे रद्द करियूं था। सिंधियत जो बुनियादी रूह अमन, अदम तशद्दुद, भाईचारे, रवादारी, समाजी इंसाफ़, इंसानी बराबरी, फ़िक्री आज़ादी, गॾियल ज़िम्मेवारी ऐं इंसान जे एहतराम ते ॿधल आहे। असां यकीन रखूं था त हिकु मज़बूत, बाशऊर ऐं मुतहद आलमी सिंधी बिरादरी ईंदड़ नस्लनि लाइ सिंधी सुञाणप ऐं क़दरनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाए सघे थी। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।